सिंध जा के असलूका कबीला पंहिंजी किर्त त के वरी पंहिंजे अमलनि जे करे सुञाता वञनि था। कूचड़ा बि हिकु अहिड़ो ई कबीलो आहे जंहिंजी सुञाणप चोरी चकारी रही आहे। हिन कबीले जा माण्हू ॿुधाइनि था त संदन अब्बा ॾाॾा पंहिंजे तर में चोरियूं चकारियूं करे हिकदमि इहो माॻ छॾे हलिया वेंदा हुआ। इन करे खेनि कूच कंदड़ सॾियो वियो ऐं आख़िरकार इहो नालो फिरी घिरी कूचड़ा अची पियो, जंहिंजो मतिलबु आहे कुद्धो कमु करे कूच कंदड़ या लॾींदड़। राति जे पेट में का बि कुद्धो कमु करे ऐं भॼणु इहो कूचड़नि जो कमु आहे। पोइ हिन करे माण्हू चवंदा कूचड़ो त कोन आहे, इन करे जेको आहे सो कूचड़ा मशहूरु आहिनि। असुल खां वठी हिकिड़ो त असांजा वॾा जेके हूंदा हुआ से ॿारनि में जंगल में रहंदा हुआ, पोइ उते ई पिनी बि खाईंदा हुआ। कुझु वरी अहिड़ा बि माण्हू हूंदा हुआ असांजी क़ौम में जेके हू राति जो वेंदा हुआ, चोरी बोरियूं करे वेंदा हुआ। पोइ को पेर ॿेर वेंदो हो, कंहिं ॻोठ में पेर खणंदा हुआ, हीउ पेर कंहिंजो आहे। पोइ कोशिशि करे हू चवंदा आहिनि बाबा हीउ पेर इन्हनि जे ई माण्हुनि जा हूंदा। अॻे छो त कूचड़ा ई नाले में मशहूरु हूंदा हुआ, चोरी बोरी कंदा हुआ। अॻिते पोइ जेके असांजा वॾा हूंदा हुआ पीढ़ियुनि में। सिंध में रहंदड़ कूचड़नि जो ख़्यालु आहे त उहे राजा सैंस जे औलाद मां आहिनि, इन करे खेनि सांसी नसुल जो सॾियो वञे थो। ही असुल में भारत जा रहवासी आहिनि। हिन वक़्तु बि संदन नसुल जा माण्हू भारतीय रियासत केरला में वॾे अंग में मौजूदु आहिनि। केरला खां सवाइ ॿियनि रियासतुनि में बि हिन नसुल जे माण्हुनि जो ॾस पतो मिले थो। उते बि अक्सर माण्हुनि जो कमु कूचड़ाए पई रहियो आहे ऐं हू अॼु बि उते चोर चोरीअ खां वञे, हेरा फेरीअ खां न वञे वारी चवणीअ ते अमल कंदे नज़र अचनि था। सिंधियुनि जेका असीं पंहिंजी जेका असलियत ॿुधाईंदासीं। सिंधी त साईं हल ॾे बाबा तोखे आउं सुञाणा थो, फलाणे नूड़ीअ ॻोठ में वेठो आहीं, लाशार जे कूचड़ो कूचड़े जो पुटु आहीं। हाणे वरी त तूं चई आउं साइंसी आहे, किथां थो साइंसी आहे? पाण असांजी रजिस्ट्री त पोइ साइंसी जी आहे ई कोन। रजिस्ट्री जे त असीं ॿुधायूं बाबा हे साईं रजिस्ट्री आहे असांजी, तव्हां ॾिसो, उहो त आहे ई कोन। सांसी राजपूत नसल आहे इंडिया जी, रियासत कोरियाला ऐं रियासत जेका आहे असां गंगा जे पार हुन पासे उन नसल सां वास्तो रखनि था। पाकिस्तान में अचण खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ कमु करणु शुरू कयूं। बहरहाल हिते जाम सुधरी विया आहिनि ऐं सुठो मयार अथनि, पर इंडिया माजी बि हिन जा इहे ई कम आहिनि। हिननि में ख़ुशहाली न आहे। जोधपुर, जयपुर, अहमदाबाद, बड़ोदरा ऐं बाड़मेर राजस्थान जो इलाइक़ो तमामु घणो उन्हनि खे पसंदि आहे। सिंध में कूचड़नि जी घणी आमद विरहाङे वक़्तु थी। मुमकिन आहे त विरहाङे खां अॻु बि सरहदूं न हुजण सबबि हिन नसुल जा माण्हू सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहियल हुजनि, पर उन वक़्तु संदन अंग एतिरो घणो कोन हो। विरहाङे दौरान जीअं ई भारत मां माण्हुनि जी लॾ पलाण पाकिस्तान ऐं ख़ासि तौर सिंध जे इलाइक़नि ॾांहुं थी त कूचड़नि जा कटक बि काहे पिया, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अची आबाद थिया। सिंध में आबादकारीअ दौरान हिन नस्ल जे माण्हुनि पंहिंजी अबाणी किर्त जारी रखी, जंहिं करे सिंध जे माण्हुनि खेनि कूचड़नि जो लक़ब ॾेई छॾियो। उमरकोट वासी कामरेड दिलीप कुमार, जेको पाण बि कूचड़नि जे क़बीले जो आहे, तंहिंजो चवणु आहे त संदन नस्ल जे माण्हुनि जी सिंध आमद जो सिलसिलो 1964 ऐं 65 दौरान जारी रहियो। भारत मां लॾ पलाण दौरान सिंध सां गॾु कूचड़नि जा कुझु ख़ानदान पंजाब जे रहीम यार ख़ान वारे इलाइक़े में बि रिहाइश पज़ीर थिया।
वक़्त सां गॾोगॾु कूचड़नि बि पंहिंजो पुराणो धंधो छॾे वञी पोखीराईअ सां गॾु महिनत मज़दूरी बि कई। अॻु ही लाॾाऊ कबीलो हूंदो हो, पर नवां धंधा अख़्तियार करण सबबि हिननि खाना बदोशी बि छॾे ॾिनी। कूचड़नि जे किन ख़ानदाननि त कराची में बि रिहाइश अख़्तियार कई, जिते महिनत मज़दूरीअ सां गॾु मुख़्तलिफ़ कारखाननि में बि पोरियो कनि था, जॾहिं त संदन ज़ालूं बि इन किर्त सां वाॻिजी वयूं आहिनि। शहरी इलाइक़नि में कूचड़नि जी उथणी वेहणी ऐं रहणी कहाणीअ जो ढंग ई बदिलजी वियो आहे। संदन ज़िंदगीअ जे नए अंदाज़ सबबि हिन जी असुल सुञाणप बि बाक़ी न रही आहे। इन करे सिंध में कूचड़नि खे ॻोल्हण बि ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। कूचड़नि जा नाले मातिर ख़ानदान ॿहराड़ियुनि में ॿनी ॿारे समेत मुख़्तलिफ़ धंधनि सां वाॻियल आहिनि, जेकी पाण खे कूचड़ो सॾण ते एहतजाज त कनि था, पर अक़लियत में हुजण करे बहरहाल मज़ाहमत नाहिनि करे सघंदा। कूचड़ा इहे आहिनि जेको आहिनि घुर्गला आहिनि, असां कूचड़ा न आहियूं, असांखे वरी लक़ब में उन्हनि कूचड़ा करे छॾिया, इन जे करे असां कूचड़ा थी वियासीं। हाणे कंहिंजो वात तो कंहिंजो झलणो आहे कोन, को कीअं थो ॻाल्हाए, को कीअं थो ॻाल्हाए, बा ॻाल्हायो। असली ज़ात असांजी सोची आहे, सोची साइंसी। असां जेका तमाची चऊं था त उहो चवंदा तमाची केरु आयो, हिकिड़ो त जाम तमाची आहे, नूरी जाम तमाची आहे, जीअं हुनजी मेलो लॻंदो आहे, त असां हुनखे चवंदा आहियूं असांजा वॾा जेके हुआ उहे ई सॾाए विया त असीं क़ौम ज़ात जा तमाची आहियूं। त असां जिथे कूचड़ो सॾाईंदा आहिनि हू असांखे सुञाणींदा आहिनि हीउ कूचड़ो आहे, कूचड़े जे हिसाब सां असांखे सुञाणनि था। पर असीं तमाची सॾायूं या कराड़ो सॾायूं या गमदी सॾायूं, हुन में असांखे माण्हू कोन था सुञाणनि। असांखे सिधी ज़ात इहा ई आहे त असां मशहूरु पाकिस्तान में कूचड़े सां आहियूं। पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे अवगुणनि ऐं कुधनि कमनि सबबि कूचड़ा सॾजंदड़ ही माण्हू 6 मुख़्तलिफ़ नुखुनि में विरहायल आहिनि। संदन वॾे में वॾी नुख कोइराला आहे। इन खां अलावा तमाची, घमुंडी, बजरंग बल्ली, घासी ऐं मेणू नुखूं शामिल आहिनि। ॿेजू ऐं माल्हा ज़ातियूं बि भारत में मौजूदु आहिनि, जिन मां माल्हा ज़ात ऐं मीरान बाईअ जो नालो इज़त ऐं एहतराम सां वरितो वञे थो। हिननि ॿिनि ज़ातियुनि जा माण्हू सिंध में बिनह अणलभ ऐं नायाब आहिनि। इन्हनि ॿिनि ज़ातियुनि जा माण्हू रुगो पाण में संगावती कनि था ऐं इहे ॿियनि 6 ज़ातियुनि सां संगावती नाहिनि कंदा। हिंदू धर्म जे ॿियनि ज़ातियुनि जे उबतड़ इन्हनि माण्हुनि में मामे ऐं पुफीअ जे औलाद सां शादी करण जी का झल कान्हे। इहे संग हू बदे या पैसे एवज़ कनि था। 6 ज़ातियुनि में असीं ॾींदा वठंदा आहियूं, ॿियनि में असीं कोन ॾींदा वठंदा आहियूं। इहो ईअं आहे त हाणे असां मुंहिंजी भेण त अॻियां मामे जी आहे न छोकिरी, त वरी उन मां असीं वठूं न, असांजी न्याणी ॾियूं त हुन खां वरी एवज़ वठूं, हू त वई ॿी क़ौम, हुन खां वरी बि असां न्याणी वठंदा। पैसनि ते बि थियनि थियूं, बदे ते बि थियूं। पैसा थोरा आहिनि, छिके 30-40, बाक़ी ख़र्च आहिनि जेके ॿई मथां घोट वञी करे। बदे ते बि वठंदा आहियूं, पैसनि ते बि वठंदा आहियूं। पहिरीं हुआ ये पहिरीं शुरूआत मज़े छह छा चवंदा आहिनि 120 रुपए मज़े 2 मिलंदी असांखे, 120 मज़े बंदो असांखे मिलंदो। हींअर वञी बंदो वञी थियो आहे 50,000 ते वञी बीठो आहे। अॻे बराए बि ॻाल्हि करे वियो त इहा 2 दिन जी ॻाल्हि आहे, हींअर त वञी 50,000 ते बीठी आहे। कल्ह बि आऊं शादी करे आहियां छोकिरे जी, 50,000 धणी मालिक खे ॾेई आई, पोइ बि शादी करे आऊं आयो आहियां। हींअर इहे घटि वधि बि थींदियूं आहिनि, वधीक बि थींदा, इहे किसा हलनि पिया। ईअं कूचड़नि जूं औरतूं अॻे हिंदू जातीअ जे ॿियनि औरतुनि जियां पड़ा ऐं घाघरा पाईंदियूं हुयूं, पर हाणे इन जे कबीले मां इन वेस जो रिवाज ख़तम थी वियो आहे। ही औरतूं हाणे ख़ालिस सिंधी लिबास पाइनि थियूं, जंहिंमें घाघरी, चोलो या शलवार शामिल हुजे थी। मथे खे ढकण लाइ रे या पोतीअ जो इस्तेमालु कनि। सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर पाइण जूं बि ही औरतूं वॾियूं शौक़ीन हुजनि थियूं। कननि खे हंधा हंधा टोपाए वालियूं ऐं एयरिंग पाईंदियूं आहिनि। ॿाहुनि में चूड़नि बदिरां चूड़ियूं पाइनि।
जॾहिं त पेरनि में पायल ऐं कड़ा पाईंदियूं आहिनि। शादीशुदा औरतूं पाण खे ठाहे जोड़े हलंदियूं आहिनि। कुंवारी ऐं शादीशुदा औरत में मंगलसूत्र ऐं सिंदूर जी सुञाणप हुजे थी। शादीशुदा औरतूं तिलक लॻाईंदियूं आहिनि, जॾहिं त बेवाह रंगीन बदिरां सफ़ेद वेस ओढ़ीनि ऐं हार सिंगार जे वेझो नाहिनि वेंदियूं। ही औरतूं कमकार सां गॾु पिनण जो धंधो बि कनि। माण्हुनि खे पाण ॾांहुं मुतवजो करण लाइ खेनि नाज़ नख़रा बि ईंदा आहिनि। हिननि औरतुनि में ॿियनि हिंदू औरतुनि जीअं परदे जो रिवाज बिल्कुलु कोन्हे। हाणे अबे ॾाॾे जो रवाज़ इहो आहे, उहो ई पिनी पिनी मरी विया। हाणे असीं ग़रीब माण्हू छा कंदासीं? असांजो बि रवाज़ आहे, न बन पिनूं या न जी सीजन अचे खरन ते वञूं पिनूं, इहे पिनण लाइ त वञूं था। लॉकेट बि पाईंदियूं आहिनि, वालियूं बि पाईंदियूं आहिनि, झुमक बि पाईंदियूं आहिनि, मुंडियूं बि पाईंदियूं आहिनि, चूड़ियूं बि ऐं पायलूं बि पाईंदियूं आहिनि, कड़ा बि ऐं ॿिया आहिनि ठणका उहो बि पाईंदियूं आहिनि, नेवर बि पाईंदियूं आहिनि। कूचड़नि जे शादियुनि जा रस्म रिवाज बि ॾाढा अजीब हुजनि था। संग तय करण खां पोइ शादीअ जा ॾींहं ॿधिजनि था। शादियुनि जी का ख़ासि मौसम त नथी हुजे, पर जॾहिं संदन शादियूं तय थींदियूं आहिनि त लॻातार शादियूं थींदियूं आहिनि। शादियुनि में गीच ऐं सहरा रिवायती अंदाज़ में ॻाया वञनि था। घणो करे संदन औरतूं टोले जी शकिल में वेही सिंधी गीत ॻाईंदियूं आहिनि। कुझु गीत मारवाड़ी ॿोलीअ में बि ॻाया वेंदा आहिनि। घोट ऐं कुंवार जा पलव ॿधी चौरे ते फेरा ॾिना वेंदा आहिनि ऐं समूरा साठ सवण हिंदू धर्म जे रस्मुनि मूजिबि अदा कया वेंदा आहिनि। असांजो भत पोत इहो ई आहे, असांजी चरवी हूंदी आहे हिकिड़ी, फेरा हूंदा आहिनि। असां हिकिड़ो बाबो घुराईंदा आहियूं मंदर खां, जीअं रामापीर जो मंदरु आहे, हिन में बाबा रहंदा आहिनि। पोइ असीं हुनखे घुराईंदा आहियूं, पोइ हू पंहिंजा मंत्र पढ़ंदो आहे, हू ॻाईंदो बि आहे। पोइ हुते फेरा थींदा वेंदा आहिनि, हू ॻाईंदो वेंदो आहे। पोइ हिकिड़ा चांवर हूंदा आहिनि, हू चांवर हुते छटे छॾींदा आहिनि हुनजे मैदान ते, त जीअं हू चांवरनि ते हले। माना हिकिड़ो कणिक जो ई कणिक हूंदी आहे, असीं हुनखे धान चवंदा आहियूं। त भला ही धान बि हुजे हिन जे पेरनि जे हेठां, त सदाईं हू ख़ुशि रहे। शादी में रवाज़ ये वना ॾियूं था, ॼन अचे थी फेरा फिरायूं था, सौण साठ समय रवाज़ ते तिलक लॻायूं था। घोट के ससु हूंदी जेको हुनखे तिलक लॻाईंदी, वरी पोयां वरी तिलक लॻाइनि थियूं।
उहे सोण सट असांजा पंहिंजा आहे। मेहंदी बेंदियूं लॻायूं था, जेको रीति रवाज़ असांजो आहे रवाज़ उहो करियूं था। शादियुनि में ही माण्हू पाण में नंढी नंढी ॻाल्हि तां बि अटकी पवंदा आहिनि। संदन कुचड़ाइप शादीअ में बि ज़ाहिर थी पवंदी आहे। जहिड़ो वधी लठियुनि ताईं पहुची वेंदो आहे ऐं हिक ॿिए खे रतो रत करे छॾींदा आहिनि। अक्सर माण्हू संदन इन आदत खे बि शादीअ जी हिक रस्म सम्झंदा आहिनि। शादियुनि जे मौक़े ते भत सां गॾु शराब नोशी बि आम हूंदी आहे ऐं संदन ज़ालूं बि शराब वापराईंदियूं आहिनि। और तूं बि कंहिं टाइम पींदियूं हींअर त असां बंसी करे छॾी पींदियूं आहिनि, असीं कूड़ कोन कंदा आहियूं, पींदियूं आहियूं हींअर असां बंसी करे छॾीसूं। ये 4-5 साल थिया न, हाणे औरत वरत नथी पीए। कूचड़नि में अॻे त शायदि सरदारी निज़ाम राइज न हो, पर हाणे इन्हनि माण्हुनि में सरदारी निज़ाम हेठि फ़ैसिला थींदा आहिनि। दिलीप कुमार कूचड़ो हिन क़बीले जो सरदार सॾाए थो। साहब कूचड़ो वरी 6 नुखुनि जी पंचायत जो अॻुवाण आहे। ही माण्हू पंहिंजी बिरादरीअ जा फ़ैसिला कंदा आहिनि, जिन में अक्सर करे संगावती, कारोकारी ऐं ॿियनि नंढनि वॾनि झेड़नि जा फ़ैसिला हुजनि था। को वॾो ॾोह थियण ते इल्ज़ाम हेठि आयल माण्हूअ खे बि बाहि ते साबिती ॾियणी पवे थी। अॻु वॾी चुर खोटे माण्हूअ खे टांडनि तां गुज़ारींदा हुआ। हाणे 1.25 किलो लोह जो कुहाड़ो घुराए बाहि ते तपाए ॻाढ़ो कंदा आहिनि। पोइ इल्ज़ाम हेठि आयल शख़्स जे हथ जी तिरीअ ते पिपर जा 7 पन वेढ़े उनखे धागनि सां ॿधी छॾींदा आहिनि। हिकु शख़्स कुहाड़ीअ खे चमटे सां झले मुल्ज़िम जी तरीअ ते रखंदो आहे। कूचड़नि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं मुल्ज़िम ॾोहारी हूंदो आहे त खेसि सेक ईंदो आहे, जेकॾहिं सचो हूंदो आहे त हथ जी तिरी त छा, पर पिपर जे पननि खे वेढ़ियल धागो बि महफ़ूज़ रहंदो आहे। अमूमन त मायूं विड़ी पवंदियूं आहिनि या मर्द बि विड़ी पवंदा आहिनि पाणी में, या को छोकिरे ॿाकरे था बि, या कंहिंजो को माना मिसाल जे तौर ते कंहिंजो माना को भेल करे वञे, जीअं माल खे ॿनी में पइजी वञे, अहिड़े सिस्टम सां माना इहो थींदो आहे। माना इहो माना कंहिंजे घर में केरु वञी छोकिरो ॿाकरो पइजी वञे त पोइ अॻिलो नथो मञे त असां हुनखे माना पोइ इहो सिस्टम कंदा आहियूं त बाबा सचो आई त पोइ तूं अचु मैदान में ऐं तुंहिंजो फ़ैसिलो कयूं त सच कूड़ जी ख़बर पइजी वेंदी। असां हिनखे चवंदा आहियूं पंहिंजी ॿोली में धीज, ॿुधी न सी, इन सिस्टम सां माना पोइ इहो सिस्टम असां कंदा आहियूं ऐं पोइ सच कूड़ जी माना ख़बर पइजी थी वञे असांखे। सच ऐं कूड़ जी ख़बर पवंदी आहे बाहि ते। बाहि जो असीं गोलो ठाहींदा आहियूं 1.25 किलो जो, उनखे जेको आहे तपाए वेंदो आहे लोह खे पंहिंजो टांडे ते। पहिरीं त चरूं हूंदियूं हुयूं, उनजो रवाजु ख़तमु कयोसीं। पोइ जेको आहे 1.25 किलो जो लोह हूंदो हुनखे गरम करे हुनजे हथ ते रखियो वेंदो। हथ ते सिर्फ़ु 7 पन हूंदा हुनजा पिपर जा ऐं कचो धागो हूंदो, उहो ॿधी करे पोइ हिकिड़े हमला खे सॾु कबो, जेको हमेशह इहो कारोबार कंदड़ आहे, हुनखे पैसा कुझु मिलंदा आहिनि हथ ते रखण जा। लोह जो टुकर खणी रखिबो, उहो 7 विखूं जेको आहे डोड़ी माना उछलाईंदो अॻिते, टिंगेर या अहिड़ी शइ रखियलु हूंदी, उन ते रखिबो, मां छोला निकिरंदा, उहो ॿरंदो। पोइ वरी टेस्ट कबो, तो मूं जहिड़े घुराए त बाबा ॾिसो त हीउ छा सड़ियो या बचियो। ॾिसंदा धागो इहो सचो हूंदो, धागो ई कोन सड़ंदो, न कोई पन खे सेकींदो, ऐं जे कूड़ो हूंदो सड़ी वेंदो। पोइ 2-4 तस्दीक वारा ईंदा, उहा तस्दीक कंदा, बाबा हिनखे हथ में फोलो ई कोन्हे, सड़ियो कोन्हे। हुनखे चवंदा तोखे बाबा इनाम आहे, तूं जेको आहे सो सचो साबित थियो आहे। ऐं कूड़े ते जेको आहे ॾंड ॾोह बिरादर वारा रखंदा। अहिड़े नमूने जेको आहे सो इहो असांजो फ़ैसिलो थींदो आहे। कूचड़नि जे क़बीले सां वास्तो रखंदड़ माण्हू मुख़्तलिफ़ अक़ीदनि ते ईमान रखनि था। मिर्गीअ जे मरीज़नि खे जूतो सुंघाईंदा आहिनि, जॾहिं त ॿियनि बीमारियुनि जी निजात लाइ बि तावीज़ लिखाईंदा आहिनि। संदन घरनि में नंढड़ा मंदर ठहियल हुजनि था, जिन में हिंदू देवताउनि सां गॾु मुस्लमाननि जे पीरनि मुर्शिदनि जूं तस्वीरूं बि रखियल हूंदियूं आहिनि। के कूचड़ा त हिंदू धर्म जे देवताउनि खे माघी कोन मञीनि। अरे सतगुरु आया सब सुख पाया, रे दुख का बंधन कटाया, अरे गुरु घरे आया रे जी। सतगुरु आया सब सुख पाया, दुख का बंधन कटाया, अरे गुरु भले आया रे जी। फूलवत से जय विचारा, रे फूलवत
छेज विछाड़ा ऊपर जोर ढोलावा अरे घरू घरे आया रे जी सतगुरु आया सब सुख पाया रे दुख का बंधन कटाया अरे घरू घरे आया रे। रमन शहबाज़ आहे, कलंदर शहबाज़ आहे, असीं मेले ते वेंदा आहियूं, असीं हुनखे बि पूॼींदा आहियूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, हुनखे बि असीं पूॼींदा आहियूं। असीं पंहिंजे हिसाब सां पूॼींदा आहियूं। असीं हुते मुस्लमान जो कलम कोन भरंदा आहियूं। असीं हुनखे सॾु कंदा आहियूं, कलंदर लाल तूं बेड़ा पार कजां असांजा, असांखे सुखियो सांझो रखिजां, असांजी रोज़ी में बरकत विझिजां, असांखे अहिड़ो ॾुखियो ॾींहुं कॾहिं बि न ॾेखारिजां। बादशाह पीर असां हुनखे छेला ॾींदा आहियूं। असांजो मुर्शिद आहे जहिड़ो बादशाह पीर आहे। अॻु मंझंदि हराम ऐं हलाल जो को बि फ़र्क़ु न हूंदो हो ऐं हलंदे फिरंदे धण मां को पावरू खणी उनजो कंधु टोड़े छॾींदा हुआ ऐं हव मौ टरण बाद उहो मारियल पावरू खणी वञी उनजो गोश्त खाईंदा हुआ। पर हाणे शादियुनि मुरादियुनि ते वाहुट या पावरू हलाल करे खाइनि। हराम खोरीअ जी पुराणी आदत त मंझंदि हाणे कोन्हे, पर पोइ बि मुस्लमान साणनि हिकु थांव में गॾु कोन खाइनि। माल त उखणंदा, माल खणंदा झंग मां हलंदे माल हिकिड़ो मिसाली धराड़ वञे पियो, उन पोयां माल अचे पियो, हुनजे पोयां बि माल खणी वेंदा। धराड़ खे ख़बर कोन पवंदी त मुंहिंजा घणा पारू निकिरी विया। कुई छॾींदा, मारींदा कोन, कुई छॾींदा। जे हाणे एतिरो आहे जे मथां वठां हिकिड़ो पोयां आहे त कंध भञी हलिया वेंदा। पोइ त न को मुस्लमान जो न को हिंदू जो, हू त ॿियो। पोइ वरी खणंदा त खाईंदा त खणंदा न उहो त, पर हाली त हुन मां धणी मां जहिड़ो जान छॾाए वेंदा। मुर्दनि खे पूर्ण बदिरां हिंदू धर्म जे अक़ीदे मूजिबि साड़े छॾीनि। को ख़ासि या मर्तबे वारो माण्हू मरण ते ख़ुशीअ जी रस्म बि अदा कनि था। मरण जो इहो आहे त हिकिड़ो त मूं जहिड़ो ग़रीब आहे त हुन ते त असांजा जेके पैसे वारा घणो कर त ईंदा ई कोन। पोइ हू त वीचारो थियो, चार आया ॿाहिरि अहिड़ा, पोइ कठे थी हिकिड़ा वरी पर कामरेट जहिड़ो वेठो आहे। अब कामरेट 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 ते साईं असां जहिड़े ते हिकिड़ो न अचे, हिन ते 10 ॼणा अची वञनि। अब हाणे असांजो त उहो वॾो, हाणे हिन जा हाणे पुठियां थी सरनायूं आणियूं ऐं दोल सरनायूं वॼाए, भाई हिकिड़ो त वीचारो मरी वियो, सो त मरी वियो, जान छुटी। वरी जे हिनखे ताईं दोल धमीरा आहे हाणे वॾे पैसे वारे जे ख़ातिर, ग़रीब जे ख़ातिर असीं कोन कयो। पैसे वारे जे ख़ातिर दोल धमीरो आहे, बाक़ी ग़रीब जे लाइ कोन्हे। कूचड़नि जी ॿोली रांगड़ी ज़बान सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। इहा ॿोली हिंदी ऐं उर्दू ॿोलियुनि जे लफ़्ज़नि जो गॾियल मजमूओ हुजे थी। सिंध में रहण सबबि हू ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हाइनि, जिन में सिंधी ऐं सराइकी बि शामिल आहिनि। कामरेटा की तबीयत खराब होगी, क्या तेरी सलाह है? कामरेटा ले चलते हैं हमारे इनका घर, और क्या करा उनका घर कड़े से घर तो इसका मीर पर है, मीर पर गाड़ियाँ आते हैं, इनका ले चलते हैं, और क्या करा। तो सदर वो कामरेट सीही करनी पड़ेंगे। हाँ, इनका हम गाड़ियाँ को ले उठाता है, इसको वो लेप क्यों गाड़ी करा गाड़ी कराता है। मुख़्तलिफ़ ॻोठनि में कूचड़ा अक़लियती बिरादरियुनि जे घरनि सां गॾु पंहिंजा घर ठाहे रहनि था। ॿाहिराड़ियुनि में रहंदड़ कूचड़ा त माल मवेशी बि धारीनि, जेको संदन गुज़र सफ़र जो वसीलो हुजे थो। मर्दनि सां गॾु ज़ालूं बि माल मवेशी संभालीनि थियूं। के ज़ालूं त घरनि खे ठाहे जोड़े सफ़ाईअ जो बि ख़ासि ख़्यालु रखनि। मानी पचाइण लाइ ठाहियल संदन चुल्ह जो ॾेख अजीब हुजे थो। इन चुल्ह खे हू साम्हूअ खां बि मिटीअ जी ओसारी ॾियनि। हिकु नज़र ॾिसण सां इहा चुल्ह दिलि जी शकिल जी नज़र ईंदी आहे। ही माण्हू ग़रीब ऐं अक़लियत में हुजण सबबि इलाइक़े जे बाअसर माण्हुनि जे ताबे हुजनि था। बहिराड़ीअ जे इलाइक़नि मां शहरनि तरफ़ लॾ पलाण जो बुनियादी सबबु
संदन औरतुनि ते बुरी नज़र विझणु ऐं खेनि वरगलाए साणनि शादियूं करणु बि आहे। का असांजी अहमियत न आहे हिते, को असांजो वीचार न आहे। हिते तुंहिंजो मुस्लमान बि थी असांखे 4 पादर, भले मुस्लमान तुंहिंजो ॾोही हुजे, पर लेकिन असांजी दाद फ़रियाद न आहे। असां वञी तो जहिड़े खे चवंदा साहब असां अड़े तो जी त बि ग़लती हूंदी, पंहिंजे खे न चवंदो बसि बाबा साईं हाणे तूं वॾो रासीं ग़रीब, जेको कावड़जे सोए हलनि कूचड़नि खे दॿाए अचूं। कूचड़ा नस्ल हाणे सिंध मां नायाब थी रहियो आहे। इन जो सबबु हिननि माण्हुनि पारां खेनि मिलियल लक़ब कूचड़े खां इनहराफ ऐं असुल नुखुनि पुठियां पंहिंजी ज़ात सॾाइणु आहे। सिंध में पंहिंजे अमलनि सबबु हिकु ज़ात सॾजंदड़ हिन क़बीले ते को ख़ासि तहक़ीक़ी कमु नाहे थी सघियो, जंहिं सबबु सिंध जा आम माण्हू ॼण त हिननि जे बुण बुनियाद ऐं हसब नसब खां बिल्कुलु ई अणवाक़िफ़ बणियल आहिनि। पंहिंजी ज़ात, बिरादरी, कुड़म ऐं क़बीले जे लिहाज़ खां हिकु वसी पस मंज़र रखण जे बावजूदु ही माण्हू सिंध जे आम माण्हुनि जी नज़र में अॼु बि सिर्फ़ु कूचड़ा ई आहिनि। कूचड़ाइप हालांकि कंहिं ज़ात बिरादरीअ जी मीरास कान्हे, जो वक़्त जे वहिकरनि, लालच ऐं लोभ अनेक माण्हुनि खे बि कूचड़ो बणजण ते मजबूर करे छॾियो आहे। पर उन जे बावजूदु ही माण्हू अॼु सूधो पंहिंजे अबनि ॾाॾनि जे कुदनि करतूतनि, लछणनि ऐं अवगणनि जी सज़ा लफ़्ज़ कूचड़ा जी सूरत में भोगण ते मजबूर आहिनि।